अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में जॾहिं सच खे दॿायो वञे थो, जॾहिं मज़लूम माण्हुनि जी आवाज़ खे रोकण जी कोशिश कई वञे थी, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ज़ुल्म जा दास्तान दुनिया ताईं पहुचाए थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफार्म तां असीं अवाम जो आवाज़ बणिजूं था। पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ ही इदारो अवां जे साथ ऐं सहकार जो मुंतज़र आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 26 जनवरी 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अवां लाइ इहा ई दुआ शाल जितो जो सुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब ताबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा। अॼु असीं सिंध में हिंदू बिरादरी जे माण्हुनि ते थींदड़ ज़ुल्मनि बाबति पिणु वीचारींदासीं ऐं उन सां गॾोगॾु इंसानी हक़नि जी लताड़ ऐं इज़हार राय ते पाबंदियुनि बाबति HRCP जे बयान ऐं पार्लियामानी मेंबरनि पारां असां सां लिकाइण वारनि कोशिशनि तोड़े थर में ग़िज़ाई खोट सबबि अजल जो शिकार थींदड़ मासूम ॿारनि वारे मामले ते बि नज़र विझंदासीं। उन सां गॾोगॾु नामियारे सहाफ़ी मार्क टलीअ जी वफ़ात खेसि भेटा पेश कंदासीं। डॉक्टर एनमेरी शिमल जी वरसी जे मौक़े ते लिखणी पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदी। उन खां सवाइ मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़रनि ते नज़र पिणु विझंदासीं। सभ खां पहिरियां उन मंज़र ते नज़र विझूं था जेको ॾाढो ॾुखाईंदड़ आहे। ख़ानपुर महरवासी विशाल ते सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा महर पारां तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं तज़रील जो निशानो बणायो वियो। सिंध जा असलोका रहवासी हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ वापारी मुसलसल ज़ुल्मनि ऐं ज़्यादतियुनि जो शिकार रहिया आहिनि। ख़ानपुर महरवासी विशाल ते वैशाणु तशदुद कयो वियो। तशदुद जो इल्ज़ाम सरदार अली नवाज़ उर्फ़ राजा महर ते आहे। विशाल दाइयो आहे त अली नवाज़ उर्फ़ राजा ख़ान महर सां पंप में भाईवारी हुई। कराची शिफ्ट थियण ते हुन न सिर्फ़ पंप ते कम खां मना कयो पर बंगले ते घुराए तशदुद जो निशानो पिणु बणायो। विशाल ते थियल तशदुद वारे मामले केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। सभ खां वॾो सवाल इहो आहे त विशाल जी राजा ख़ान महर सां भाईवारी हुई। सिंध में ॾिठो वञे त अक्सर तौरु हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जी वापार में बासर माण्हुनि सां भाईवारी हूंदी आहे। हाणे सवाल इहो आहे त आख़िर हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ वापारी बासरनि सां भाईवारी छो था कनि। घणे भाङे इहे बि शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि त समूरी सीड़प हिंदू बिरादरी जे वापारियुनि जी हूंदी आहे। उन सां गॾोगॾु वक़्तु बि हू ॾींदा आहिनि पर जंहिं शहर इलाइक़े में कारोबार कंदा आहिनि उन जे बासर असर रसूख़ रखंदड़ माण्हू खे भाईवार ज़रूरु बणाईंदा आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे जो उन भाईवारी में बासर माण्हू जा पैसा सीड़प थियल न हूंदा आहिनि। मुमकिन आहे केतिरनि ई जायुनि ते बासर माण्हू जी सीड़प हुजे बि सही पर अक्सर ईअं ॾिठो वियो आहे त सीड़प न हूंदी आहे पर उन्हनि जो नालो हूंदो आहे ऐं हर महीने बाक़ाइदगी सां हूअ मुनाफ़े मां पंहिंजो हिसो बि खणंदा रहंदा आहिनि। हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ वापारी इहो आख़िर छो था कनि। इहो सिर्फ़ु इन जे करे कंदा आहिनि जो जीअं खेनि तहफ़ुज़ मिली सघे। इहो बिल्कुलु ईअं आहे ॼण त हूअ बासरनि खे भतो ॾींदा हुजनि। कारोबार में जॾहिं बि लाथ थींदी आहे या नुक़सानु थींदो आहे त पोइ बासरनि खे हिसो घटि मिलंदो आहे। तंहिं हूअ वापारियुनि खे तंग करणु शुरू कंदा आहिनि। पर छा कजे
असां वटि बासर हमेशह बासर रहियो आहे, उहो अञा ताईं बेअसर थी न सघियो आहे। इन जे करे शिकायतूं करे मंज़र आम ते न ईंदियूं आहिनि। विशाल वारे मामले में ख़बर न आहे त ॻाल्हि किथां शुरू थी आहे, पर वहशाणी तशवीर जो निशानो बणायो वियो आहे ऐं विशाल जे वालिद जे क़ैद हुअण जूं ॻाल्हियूं बि मंज़र आम ते अची रहियूं आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त विशाल खे फौरी तौरु इंसाफ़ ॾियारियो वञे। जेकॾहिं इंसाफ़ न मिलंदो त ग़ैर महफ़ूज़ हुजण वारो अहसासु विशाल ऐं संस ख़ानदान तोड़े हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि में अञा बि वधीक वधी वेंदो, छो त साम्हूं वारी धुर बासर आहे। हू बि पाण ॼाणूं था त सिंध में अमन अमान न आहे। केतिरा ई हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ वापारी सिंध खे छॾे परॾेह वञी चुका आहिनि। अञा ताईं धाड़ियलनि पारां हिरासां कयो वञे थो, भतो बि वरितो वञे थो, जॾहिं त सिंध सरकार हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ वापारियुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ तयारु न आहे। मथां जेकॾहिं PP सां वास्तो रखंदड़ हुक्मरान धुर जा MPA बि अहिड़ा वाक़िया कंदा त पोइ ग़ैर महफ़ूज़ हुजण वारो अहसासु अञा बि वधी वेंदो। इन जे करे पीपल्स पार्टी खे फौरी तौरु हिन मामले जो नोटिस वठणु खपे ऐं पंहिंजे MPA खां ज़रूरु पुछाणो करणु खपे। अवाजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे में आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। थर में मासूम ॿारनि जे फ़ौत थियण वारो मामिलो नओं त नाहे। मुसलसिल ख़बरूं बि रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं। बुख ऐं बदहाली जो शिकार थर में ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि सबबि मासूम वजूद टिड़ण खां अॻु मुरझाइजी वञनि था। थर में ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि जे करे 3 हफ़्तनि में 45 ॿार अजल जो शिकार बणिया। थर में 3 हफ़्तनि दौरान 45 मासूम ॿारनि जे मौत जा वाक़िया का कुदरती आफ़त न पर रियासती नाअहली, हुकूमती बेअसी, मुसलसिल लापरवाही जो नतीजो आहिनि। ग़िज़ाई खोट, थधि ऐं बुनियादी इलाज जी अणहूंद सबबु मरंदड़ ॿार सवाल करे रहिया आहिनि, छा ग़रीब जो ॿारु इंसानु नाहे? 1 साल खां घटि उमिरि जा ॿार जेके पैदाइशी तौरु घटि वज़न जा हुआ, रियासत जी ज़िम्मेवारी हेठि ईंदा हुआ, पर रियासत किथे हुई? छा हुक्मरान लाइ थर सिर्फ़ु चूंडनि जे तक़रीरनि, NGOs जे तस्वीरनि ऐं डोनर कॉन्फ्रेंसनि ताईं महदूद आहे? सिविल अस्पताल मिठी जे ॿारनि वारे वार्ड जी गुंजाइश 70 आहे, पर 76 ॿार दाख़िल आहिनि। हीअ अंग अखर न इंसानी अलमियो आहे। जॾहिं ICU में सहूलियतनि जी खोट हुजे, डॉक्टर महदूद हुजनि, दवाऊं घटि हुजनि, त पोइ मौत हादिसो न पर क़त्ल बणिजी वञे थो, ऐं उहो ख़ामोश क़त्ल जंहिंजी FIR किथे बि दाख़िल नथी थिए। हुकूमत हर साल थर लाइ पैकेजिस, एमरजेंसी ऐं ख़ुसूसी फंड जो ऐलान त करे थी, पर हर साल ॿार मरनि था। सवाल वरी बि साॻियो साम्हूं अचे थो त उहे फंड किथे था वञनि? ग़िज़ाई खोट ख़िलाफ़ मनसूबा किथे आहिनि? माउ ऐं ॿार जी सिहत लाइ मुस्तक़िल पॉलिसी छो न आहे? थर जा ॿार कंहिं दुश्मन जे बम सां न पर बेअसीअ जी थधि सां मरी रहिया आहिनि। हीअ मौत इंतिज़ामी ग़फ़लत जो नतीजो आहिनि ऐं उन ग़फ़लत जा ज़िम्मेवार सूबाई अमलदार, हुक्मरान, सिहत खातो ऐं उहे बासर वॾेरा आहिनि जेके एयर कंडीशन कमरनि मां अफ़सोस जा बयान जारी कनि था। जेसिताईं थर जे ॿार जी ज़िंदगी खे कराची, लाहौर या इस्लामाबाद जे ॿार जेतिरी अहमियत न मिलंदी, तेसिताईं हीअ लाश, हीअ अंग अखर ऐं हीअ मातम जारी रहंदो। हीअ सिर्फ़ु थर जो मसइलो न आहे, हीअ रियासत जे इख़लाक़ी ॾेवालपणे जो ऐलान आहे। पीका कानून न पर रियासती कंट्रोल जो हथियार आहे। इंसानी हक़नि वारी कमीशन HRCP जी गोल मेज़ कॉन्फ्रेंस हिकु दफ़ो ॿीहर इहो ऐलान कयो आहे त पीका एक्ट 2016 ऐं उन में कयल तरमीमूं
तहफ़ुज़ लाइ न पर इज़हार राय खे कंट्रोल करण लाइ ठाहियूं वियूं आहिनि। हीउ कानून डिजिटल ॾोहनि जी रोकथाम जे नाले में रियासती जबर खे क़ानूनी ढांचो मुहैया करे थो। उन कॉन्फ्रेंस में अफ़ज़ल भट्ट चयो त जॾहिं रियासत पाण जज प्रोसिक्यूटर ऐं जलाद बणिजी वञे त ॻाल्हि ॿोल्हि कहिड़े बुनियाद ते थींदी। जाइज़ कंट्रोल ऐं जबर जे विच में फ़र्क़ु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं ताक़त जवाबदार हुजे, जेका हिन वक़्तु नज़र नथी अचे। नासिर ज़ैदी जो इहो चवणु हो त रियासत जो रवैयो तारीख़ी तौरु इज़हार राय बाबति पाबंदियुनि ते ॿधलु रहियो आहे। का राय न पर तल्ख़ तारीख़ी हक़ीक़त आहे। हिते कानून हमेशह शहरनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ न पर रियासती बयानीअ जी हिफ़ाज़त लाइ ठाहिया विया आहिनि। पीका इन तसलसल जो जदीद रूप आहे। सीनियर सहाफ़ी ऐं HRCP काउंसिल जे मेंबर नासिर ज़ैदी चयो त इज़हार राय बाबति रियासत जो रवैयो तारीख़ी तौरु पाबंदियुनि ते ॿधलु रहियो आहे। जिते कानून आइन हक़नि जे तहफ़ुज़ बदिरां बयानीअ खे कंट्रोल करण लाइ ठाहिया विया। केतिरनि सहाफ़ियुनि सहाफ़ती आज़ादी खे दरपेश मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकायो। सहाफ़ी अकबर चयो त बलूचिस्तान में अख़बारनि जो रियासती इश्तिहारनि ते विझंदड़ इन्हिसार इदारती आज़ादी बरक़रार रखण खे मुश्किल बणाए रहियो आहे। सहाफ़ी मतिउल्ला जान ख़बरदार कयो त पीका तहत FIA जी जांच में ॿियनि सिक्योरिटी इदारनि जी शमूलियत इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो ख़तरो वधाए थी। हिकु सहाफ़ी FIA जे अहलकारनि तरफ़ां धमकियुनि जो ज़िक्र कयो जेको कानून लागू कंदड़ इदारनि में मुबैना बदउनवानी ऐं एहतसाब जी खोट खे ज़ाहिर करे थो। वकीलनि ऐं सहाफ़ियुनि जिन में साकिब बशीर ऐं असद तूर शामिल हुआ पीका सां लाॻापियल केसनि में मुख़्तलिफ़ अदालतनि में मरबूत ऐं सबूतनि ते ॿधल क़ानूनी कार्रवाई जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। हुननि चयो त सिर्फ़ु क़ानूनी रस्तो काफ़ी नाहे, शफ़ाफ़ अवामी बहस ऐं गॾियल मज़ाहिमत बि इंतिहाई ज़रूरी आहे। अॻूणे वज़ीर अज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी पिणु सहाफ़ती आज़ादी खे महदूद कंदड़ क़ानूननि ख़िलाफ़ मज़ाहिमत जी ज़रूरत सां इतफ़ाक़ कयो। इजलासी पुॼाणी ते अॻूणे सीनेटर ऐं HRCP काउंसिल जे मेंबर फ़रहतुल्लाह बाबर तजवीज़ ॾिनी त पीका कानूननि हेठि कानून जे तइ थियल ज़ाब्तनि जी भञकड़ी वारनि मामलनि लाइ बिना मुआवज़े क़ानूनी टीमूं जोड़ियूं वञनि ऐं उन मौज़ू ते सियासी जमायतनि सां मुनज़म राबिता कया वञनि। हों बि जेकॾहिं ॾिसिजे त इहा हक़ीक़त आहे त पीका जहिड़ा कानून दहशतगर्दी या ॾोहनि खे रोकण लाइ न पर सोच सवाल ऐं इख़्तिलाफ़ खे जुर्म बणाइण लाइ इस्तेमालु थी रहिया आहिनि। हीअ इंसानी हक़नि जी लताड़ आहे, हीअ आइन जी तोहीन आहे ऐं हीअ रियासत खे हिकु निगरान खां जाबिर बणाइण जी कोशिशि आहे। जेकॾहिं हिन जबर ख़िलाफ़ गॾियल मज़ाहिमत न थी त सुभाणे सिर्फ़ु सहाफ़ी न पर हर सवाल कंदड़ शहरी ॾोहारी हूंदो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे उन मंज़र ते बि नज़र विझंदा हलूं जेको मंज़र हुक्मराननि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ ठाहियो वियो आहे। उहा कानून साज़ी जेका हुक्मरान पंहिंजा असासा, पंहिंजूं मिल्कियतूं, पंहिंजी दौलत लिकाइण लाइ करे रहिया आहिनि। असासा लिकाइण वारी शर्मनाक कानून साज़ी दहशतगर्दनि, भतेखोरनि या अवाम मां ख़तरो आख़िर छा आहे, इन ते नज़र विझंदासीं। हाणे पाकिस्तान जे पार्लियामेंट्रियन खे इहो ख़तरो ॿुधायो पियो वञे त जेकॾहिं उन जा असासा आवाम साम्हूं ज़ाहिर थी विया त संदन जान खे ख़तरो थी सघे थो। उहे असासा जेके उहे गॾु कनि था, जेके ज़ाहिर कयल असासा आहिनि, जेके चूंड वेहण लाइ इलेक्शन कमीशन जी वेबसाइट ते मौजूदु हुजणु घुरिजनि। हिन कानून साज़ी खां पोइ हाणे कंहिं मेंबर लाइ इहो चवणु मुमकिन थी वियो आहे त जेकॾहिं तव्हां उन्हनि असासनि जो इज़हार कयो त पोइ असांजी जान खे ख़तरो थी सघे थो। इन मामले ते पाकिस्तान जी मौजूदा हुकूमत जो कानून वारो वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे नुमाइंदनि जिन हिन बिल खे पेश कयो सभु गॾु थी हिकु आवाज़ में चवनि था त उहो बिल्कुलु सही आहे, अहिड़ो थियणु न घुरिजे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी मुखालफ़त कई। कुझु वक़्तु अॻु ही बिल पेश थियो हो त नवाज़ लीग ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॿिन्ही गॾिजी उन जी मुखालफ़त कई हुई, पर हाणे हालतूं तब्दील थी वियूं आहिनि।
हाणे पीपल्स पार्टी बिल पेश करे थी। असेंबली में मौजूद माण्हू उनजी हिमायत कनि था ऐं उहा ई हुकूमत जेका अॻु तहरीक इंसाफ़ सां गॾु उन बिल जी मुखालफ़त कंदी हुई, हाणे उनखे पास कराए कानून बणाए रही आहे। हिन कानून में 4 या 5 अहिड़ा बुनियादी मसइला आहिनि जिन जे बुनियाद ते हीउ कानून सियासतदान लाइ तहफ़ुज़ ॾियण बदिरां रुॻो शर्मिंदगी जो सबबु बणिजे थो। तहफ़ुज़ आख़िर कहिड़ो मिली रहियो आहे? पहिरीं ॻाल्हि त केतिरनि ई सालनि खां असासा डिक्लेयर थींदा पिया अचनि, केतिरनि ई सालनि खां चूंडूं विढ़ियूं पियूं वञनि। सवाल इहो आहे त उहे कहिड़ा ख़तरा आहिनि जेके हाणे 2 सालनि अंदरि साम्हूं अची विया आहिनि। 2024 में त उहे ख़तरा मौजूदु न हुआ, पोइ 2 सालनि अंदरि अहिड़ो छा बदिलिजी वियो? ॿी ॻाल्हि, जेकॾहिं ख़तरो आहे त उनजो ज़रियो छा आहे? दहशतगर्द अव्हां जे पोयां पिया आहिनि, बताखोर अव्हां खे निशानो बणाए रहिया आहिनि, या अव्हां जे पाड़े वारनि खे हाणे ख़बर पइजी वई आहे त अव्हां वटि केतिरी दौलत आहे ऐं उन्हनि बंदूकूं कढी चई छॾियो आहे त इलेक्शन कमीशन जी वेबसाइट तां मालूमात वठी हाणे अव्हां जे घर में फुर कंदासीं। उहे केरु आहिनि? ख़तरे जो ज़रियो कहिड़ो आहे? छा हुन में रा, मूसाद या CIA शामिल आहिनि? ख़तरे जो ज़रियो आख़िर आहे कहिड़ो? टीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हिन मुल्क में दौलत, असासा, गाॾियूं, ज़मीनूं, बैंक बैलेंस, ज़ेवर वग़ैरह कंहिंजी जान लाइ ख़तरो बणिजी सघनि था, त पोइ हिन मुल्क जो हर अमीर माण्हू इहो चई सघे थो त हाणे FBR खे बि असांजा असासा न ॿुधाया वञनि, छाकाणि त डेटा लीक थी सघे थी। चौथीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं रुॻो अमीरनि जी जान खे ख़तरो आहे त पोइ अपर मिडल क्लास ऐं लोअर मिडल क्लास खे बि शामिलु कयो वञे, छो त उन्हनि खे बि लॻे थो त संदि दौलत सबबु हेठिएं तबिके मां ख़तरो थी सघे थो। लोअर मिडल क्लास वटि शायदि रुॻो नंढो घर या नंढी गाॾी हुजे, पर जंहिं वटि कुझु बि न आहे उन खां बि उन्हनि खे ख़तरो महसूसु थिए थो। पोइ सभिनी खे असासा डिक्लेयर न करणु घुरिजनि। 5हीं अहम ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हिन मुल्क जा नुमाइंदा पंहिंजा असासा आवाम खां लिकाइणु शुरू करे ॾियनि, त पोइ उन्हनि खे कहिड़ो हक़ थो पहुचे त हू आवाम खां उन्हनि जा असासा पुछनि? उन्हनि खे कहिड़ो हक़ थो पहुचे त ब्यूरोक्रेटनि जा असासा ज़ाहिर कनि? उन्हनि खे कहिड़ो हक़ थो पहुचे त FBR ज़रिए माण्हुनि जे घरनि ते छापा हणाइनि? हक़ीक़त इहा आहे त हीउ कानून उन करे आंदो वियो आहे छाकाणि त लॻभॻि 18 खां 20 अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा असासा हद खां वधीक वॾा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि लॉबिंग करे हीउ कानून पास करायो आहे। सॼी दुनिया में उनजो बिल्कुलु उबतड़ कानून आहे जिते असासा मुकमल तौर ते ज़ाहिर करणा पवंदा आहिनि ऐं जेकॾहिं $10 जो बि फ़र्क़ु निकिरी अचे त माण्हू पंहिंजी सीट ऐं चूंड विहण जे अहल हुजण जो हक़ वञाए वेहे थो। अव्हां कुझु माण्हुनि जा असासा लिकाइण लाइ कानून साज़ी करियो था ऐं पोइ अवाम खां चवनि था त असां ते भरोसो करियो। हीअ इंतिहाई ख़राबु ऐं शर्मनाक कानून साज़ी आहे, उनखे वापसि वठणु घुरिजे। नामियारो सहाफ़ी मार्क टेली वफ़ात करे वियो। उहो सहाफ़ी जंहिं भुट्टो जी फांसी ऐं बाबरी मस्जिद जे ॾाहिण जहिड़ियूं सवें ख़बरूं दुनिया ताईं पहुचायूं। मार्क टेली बाबति ख़ुसूसी लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। हीअ रिपोर्ट ते आधारियल लेख आहे जेको असां अव्हां लाइ खयो आहे BBC उर्दू तां। मां हर शाम जज वटि वेंदो हुउसि। हू मूंखे चवंदो हो त हू सभु कुझु ॿुधाईंदो, पर जेकॾहिं इहा मालूमात शाया थी वई त हू उनखां इनकार करे छॾींदो। उहा मुंहिंजे लाइ तमामु ॾुखी सूरत हाल हुई। इहे लफ़्ज़ आहिनि ब्रॉडकास्टर, सीनियर सहाफ़ी ऐं नामा निगार मार्क टिली जा, जंहिं पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर अज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही ऐं उन ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जी बि कवरेज कई हुई। मार्क टिली आचर जे ॾींहुं 90 वरहनि जी उमिरि में लाॾाणो करे वियो। सन 2009 में BBC खे ॾिनल हिकु इंटरव्यू में हुन पंहिंजे सहाफ़ती कैरियर दौरान वॾियुनि ख़बरनि, हंगामनि ऐं इंडिया ऐं पाकिस्तान में थींदड़ अहम वाक़िअनि जे कवरेज दौरान पेश ईंदड़ मुश्किलातुनि बाबति खुली ॻाल्हि ॿोल कई। मार्क टिली मूजिबि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही खां अॻु ऐं पोइ जे वाक़िअनि जी कवरेज हुनखे वॾी शोहरत ॾिनी। भुट्टो जी फाही बाबति हुन चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी सां जुड़ियल वाक़िआ मुंहिंजी कहाणी न हुआ, उहा भुट्टो जी कहाणी हुई। उन करे जॾहिं माण्हू चवनि था त मां वॾो सहाफ़ी आहियां त मूंखे डपु लॻे थो त किथे मां मग़रूर न थी वञा। मार्क टिली जो शुमार दुनिया जे मशहूरु सहाफ़ियुनि में थींदो हो। मार्क टिली सन 1935 में कोलकाता में जनम वरितो।
संदसि वालिद वापारी हो जॾहिं त वालदा बंगाल में जाइ हुई। संदसि ख़ानदान केतिरनि ई नसलनि खां इंडिया में कारोबार सां लाॻापियल रहियो। मार्क टिली जी परवरिश हिकु अंग्रेज़ आया कई, जंहिं हिकु भेरे हुनखे ख़ानदानी ड्राइवर जी नक़ल कंदे हिंदी में ॻणप ॿुधाइण ते छिड़ ॾींदे चयो, हीअ तुंहिंजी न पर नौकरनि जी ॿोली आहे। पर आख़िरकार हू रवानी सां हिंदी ॻाल्हाइणु लॻो ऐं रवानी सां हिंदी ॻाल्हाईंदड़ परॾेही साफ़िन में शुमारु थियणु लॻो। हिंदी ॿोली ते अबूर सबबु हू इंडिया में तेज़ी सां मक़बूल थियो ऐं खेसि टिली साहिब चई सॾियो वञणु लॻो। इंडिया सां संदसि मोहबत हुनखे सियासतदाननि, एडिटरनि, समाजी कारकुननि ऐं आला अमलदारनि जे वेझो आंदो। ॿी आलमी जंग खां पोइ 9 वरहनि जी उमिरि में हुनखे तालीम लाइ बर्तानिया मोकिलियो वियो। हुन कैम्ब्रिज यूनिवर्सिटी मां तारीख़ ऐं मज़हब जी तालीम हासिलु कई। सन 1965 में हुनखे BBC लाइ इंडिया मोकिलियो वियो। शुरूआति में हू इंतिज़ामी मुआविन तौरु कमु कंदो रहियो, पर वक़्त सां गॾु रिपोर्टिंग बि शुरू कयाई। संदसि ॻाल्हाइण जो अंदाज़ ग़ैर मामूली हो, पर इंडिया सां संदसि तालुक़ु जल्दी हुनखे कामयाबियुनि जे नवनि मरहलनि ताईं वठी वियो। कुझु नाक़दनि जो ख़्यालु हो त हूअ इंडिया में ग़ुरबत ऐं ज़ात पात जे बुनियाद ते अदम मसावात ते घणी रिपोर्टिंग कंदो हो, जॾहिं त केतिरनि माण्हुनि जो चवणु हो त हू मज़हबी रवादारी ऐं बर्दाश्त ते यकीन रखंदो हो, जेका 1947 में आज़ादु इंडिया जी बुनियादु हुई। सन 2016 में हिकु इंडियन अख़बार खे हुन चयो, हिन मुल्क जे सेक्युलर कल्चर खे अहमियत ॾियणु, हर मज़हब खे वधण जी इजाज़त ॾियणु तमामु ज़रूरी आहे। हिंदू अक्सरियत ते ज़ोर ॾियण सां उनखे ख़तरे में न विझणु घुरिजे। मार्क टिली ख़बरनि जी तलाश में न सिर्फ़ु इंडिया पर पाड़ेसरी मुल्कनि पाकिस्तान ऐं बांग्लादेश जो बि बार बार सफ़र कंदो हो। सन 1975 में इंडिया में एमरजेंसी लागू थियण खां पोइ तॾोकी वज़ीर अज़म इंदिरा गांधी हुनखे 24 कलाकनि अंदरि मुल्क छॾण जो हुकुम ॾिनो, पर हू 18 महीननि बाद वापसि आयो ऐं दहली में रिहाइश इख़्तियार कई। हुन दहली में BBC ब्यूरो जे सरबराह तौरु 20 सालनि खां वधीक वक़्तु गुज़ारियो, जिते इंडिया सां गॾु ॾखण एशिया जे ॿिनि मुल्कनि जी कवरेज बि संदसि ज़िम्मेवारी हुई। हुन बांग्लादेश जे क़याम, पाकिस्तान में फ़ौजी हुक्मरानी, श्रीलंका में तामिल टाइगर्स जी बग़ावत ऐं अफ़गानिस्तान में सोवियत यूनियन जे हमले दौरान बि रिपोर्टिंग कई। मार्क टिली खे इंडिया जा 2 वॾा सिविल एज़ाज़ पद्माश्री ऐं पद्म भूषण अता कया विया। सन 2002 में बरतानवी हुकूमत हुनखे साफ़ती ख़िदमतनि एवज़ नाइट हुड सां बि नवाज़ियो। जॾहिं हुनखां पुछियो वियो त नवां साफ़ी तव्हां जहिड़ा थियणु चाहिनि था त तव्हां छा चवंदा, हुन जवाबु ॾिनो, ख़बर नाहे माण्हू ईअं छो चवनि था। मुंहिंजो कैरियर सिर्फ़ु मुंहिंजी महिनत जो नतीजो न हो, उहो मुंहिंजी क़िस्मत ऐं ख़ुदा जी महिरबानी हुई। हुन चयो, जॾहिं मूं इंडिया में सहाफ़त शुरू कई तॾहिं TV तमामु घटि हुआ, रेडियो हुकूमत जी कंट्रोल में हो। माण्हू चवंदा हुआ त ऑल इंडिया रेडियो सरकारी रेडियो आहे। जेके मुख़्तलिफ़ नुक़्ता नज़र ॿुधणु चाहींदा हुआ से BBC ॿुधंदा हुआ। मां BBC सां वाबस्ता हुअसि, उन करे मशहूरु थियसि। पंहिंजी बहितरीन स्टोरी बाबति हुन चयो त मूं BBC लाइ कराची खां ख़ैबर ताईं ट्रेन जो सफ़र कयो ऐं उन ते हिकु फ़िल्म ठाही। पिशावर खां ख़ैबर दरो ताईं तारीख़ी रेलवे लाइन केतिरनि सालनि खां बंदि हुई। असां पाकिस्तान रेलवे खां उनखे ॿीहर खोलण जी दरख़्वास्त कई, जाते हुननि इतफ़ाक़ कयो। बाबरी मस्जिद जे ढाइण दौरान हुजूम पारां खेसि यरगमाल पिणु बणायो वियो हो। डिसंबर 1992 में मार्क टिली खे सख़्तु सूरतहाल खे मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं हिंदू कार सेवाक बाबरी मस्जिद ढाइण लाइ गॾु थिया। मार्क टिली ॿियनि परॾेही साफ़िन सां गॾु उते मौजूदु हो। वेश्वा हिंदू BBC जी कवरेज खां ख़ुशि न हुई। हुजूम मां कुझु माण्हुनि मार्क टिली मुर्दाबाद जा नारा हंया ऐं धमकियूं ॾिनियूं। हिकु टोले मंदर भरिसां मार्क टिली ऐं ॿियनि साफ़िन खे घेरे में वठी यरगमाल बणायो। ख़ुशकिस्मती सां मंदर जो पुजारी मार्क खे सुञाणंदो हो, जंहिं कार सेवाकनि खे क़ाइल करे साफ़िन खे आज़ादु करायो। उन खां अॻु मार्क टिली ऐं ॿियनि साफ़िन खे केतिरनि ई कलाकनि ताईं हिकु कमरे में बंदि रखियो वियो। BBC खे ॾिनल इंटरव्यू में मार्क टिली चयो त खेसि इंडियन फिल्मनि जो शौक़ु हो ऐं पसंदीदा फिल्मनि मां केतिरियूं ई तारे ज़मीन पर ऐं ॿियूं पसंदीदा हुयूं। हुन चयो त खेसि अमरीश पुरी तमामु घणो पसंदि हो, जॾहिं त नसीरुद्दीन शाह ऐं सैफ अली ख़ान खे बि हू सुठो अदाकार सम्झंदो हो। हुन ॿुधायो त जॾहिं मूंखे नाइट जो एज़ाज़ मिलियो त साफ़िन मूंखां पुछियो त हाणे
तव्हांजी कहिड़ी ख़्वाहिश आहे? मूं चयो त मां हिंदी फिल्म में निंढो किरदारु अदा करणु चाहियां थो, पर उन में अमरीश पुरी हुजणु घुरिजे। मार्क टिली मूजिबि कुझु ॾींहंनि बाद अमरीश पुरीअ जो फ़ोन आयो ऐं हुन चयो त तव्हांजी ख़्वाहिश जल्द पूरी थींदी, पर अफ़सोस थोरे ई अरसे बाद अमरीश पुरी वफ़ात करे वियो। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं मार्क टिली खे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। प्रोग्राम मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में नसीर एजाज़ जी लिखणी शामिल करियूं था, जेका बसंत जे ॾिण बाबति आहे। नंढे खंड में बसंत या वसंत पंचमी जो ॾिणु 23 जनवरी ते मल्हायो वियो। हिन ॾिण खे कामदेव जो मेलो या ॾिणु बि चयो वञे थो। उहो ॾींहुं मेघ महीने जे 5 ॾींहं ते मल्हायो वेंदो आहे, जॾहिं चांडोकी राति हूंदी आहे। बसंत पंचमी असल में बहार जी मुंद जी आमद जो ॾिणु आहे। किन रिवायतुनि मूजिबि उन खे सरस्वती देवी जी पूॼा जो ॾिणु बि सॾियो वञे थो। हिंदू ॾंद कथाउनि मूजिबि सरस्वती इल्मु फ़न सिख्या विद्या जी देवी आहे। बहरहाल जेकॾहिं तारीख़ जो जाइज़ो वठिबो त मालूम थींदो त बसंत पंचमी जो ॾिणु कामदेव यानी प्यार ऐं मुहबत जे देवता खे अर्पियलु आहे। बहार जी मुंद जी आमद ते बसंत उन्ही करे मल्हायो वेंदो आहे जो बसंत खे जज़्बनि सां भरपूर हिकु नई मुंद जी शुरूआति तस्वर कयो वञे थो, जॾहिं नौजवाननि जे दिलनि में प्यार ऐं मुहबत जा जज़्बात जाॻंदा आहिनि। वणनि ऐं गुलनि में नवां गोच फुटंदा आहिनि। फितरत जवानी ऐं सरमस्ती जो हिकु नओं रूप वठी ज़ाहिर थींदी आहे। उन्ही करे कामदेव खे बि प्यार मुहबत ऐं अंदरि जे उधमनि जाॻाइण जो देवता सम्झो वेंदो आहे। कामा या काम जो मतिलबु ई आहे उधमा या प्यार मुहबत जूं ख़्वाहिशूं, ऐं बसंत उन हिसाब सां तख़लीक़ या नई हयात जो ॾिणु ऐं इंसानी वजूद जो उहिञाण आहे। ॾंद कथाउनि मूजिबि कामदेव भॻवान विष्णु ऐं लक्ष्मी देवी जो पुटु हो, जॾहिं त संसि जोड़ीदार रती जज़्बनि ऐं मौज मस्ती जो उहिञाण सम्झी वञे थी। ॿिन्ही खे जिस्मानी ऐं जज़्बाती प्यार मुहबत जो उहिञाण मञियो वञे थो। क़दीम रिवायतनि मूजिबि नौजवान जोड़ा उन ॾिण ते कामदेव ऐं रती जी पूॼा कंदा आहिनि। उन ॾींहं खे विहांउ ऐं मङणी जे लाइ मुनासिब ऐं ख़ुशि बख़्ती जी अलामत सम्झो वेंदो आहे। ॾंद कथाउनि मूजिबि जॾहिं सती देवी पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो, तॾहिं शिव भॻवानु अकेलो थी पियो ऐं दुनियावी ख़्वाहिशुनि खे छॾे पंहिंजे मुंहुं हयाती घरण लॻो। उन वक़्तु देवताउनि कामदेव खे मोकिलियो त जीअं हू शिव भॻवानु जंहिं मन में मुहबत जो मच ॿारे ऐं दुनियावी ख़्वाहिशूं पैदा करे ऐं इंसानी नस्ल अॻिते वधे। कामदेव पंहिंजो गुलनि वारो तीर शिव जे मथां फेराए संदसि मुराक़बे खे टोड़ियो, जा त शिव भॻवानु पंहिंजे 3 अख सां कामदेव ॾे निहारे खेसि बाहि में भिसम करे छॾियो। पर उन सां कामदेव ख़तमु कोन थियो, छो त शिव भॻवानु ऐलान कयो त कामदेव उधमनि ऐं ख़्वाहिशनि जी सघ तौरु बिना जिस्म जे हयात रहंदो। उन ॾंद कथा में लिकियलु फ़लसफ़ो हीअ आहे त उधमा या ख़्वाहिशूं कॾहिं बि ख़तमु न थींदियूं आहिनि। बसंत पंचमी जे मौक़े ते नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं ज़र्द रंग जा कपिड़ा पाईंदा आहिनि, छो त पीलो रंग रोशन ॾींहुं ज़िंदगी जी सूंहं दिलनि खे मोहींदड़ सम्झो वञे थो। ॿियो त हिन मुंद में फसल पचंदा आहिनि ऐं ख़ासि तौरु सरह जा पीला गुल फुलारबा आहिनि। हिकु लिहाज़ खां बसंत पंचमी खे प्यार ऐं मुहबत जो ॾिणु सम्झण जे करे निंढे खंड जो वैलेंटाइन डे सॾी सघिजे थो। बहरहाल सदियुनि खां वठी रिवायतुनि में तब्दीली ईंदी वई ऐं बसंत पंचमी कामदेव या प्यार मुहबत ऐं जज़्बनि जे देवता जे ॾिणु मज़ा हटंदो सरस्वती देवी जो ॾिणु सरिजणु लॻो, जंहिंमें समूरो ध्यानु ऐं ज्ञान इल्म ऐं ॼाण ते हूंदो आहे। इहा तब्दीली ख़ुदि बदिलजंदड़ समाजी क़दरनि जो उहिञाण आहे। उन तब्दीली जे बावजूदि हिन ॾिण जी पुराणी माना मुकमल तौरु ख़तमु न थी सघी आहे ऐं ज्ञान ऐं ध्यानु ऐं विद्या सां गॾु प्यार मुहबत ऐं उधमनि जी कुवत यानी कामा बि गॾोगॾु हली रही आहे। हाणे इहो सम्झो वञे थो त सरस्वती जे मातहत तख़लीक़ फ़न संगीत ऐं शाइरी जो बुनियादु कामदेव आहे, जेको ख़्वाहिशनि जज़्बनि ऐं उधमनि खे जनमु ॾिए थो। ईअं चई सघिजे थो त बसंत रुत इंसानी जज़्बनि खे जाॻाए थी उहा प्यार मुहबत जी रुत आहे। अॼु जर्मन जी मशहूरु ख़ातून एनमरी शिमल जी वरसी आहे। जर्मन जी मशहूरु ख़ातून
एन मेरी शिमल 1922 में पैदा थी। बर्लिन यूनिवर्सिटी में अरबी, फ़ारसी, तुर्की ज़ुबान, इस्लामी उलूम ऐं फ़नून जो मुतालो कयाईं। 29 सालनि जी उमिरि में इस्लामियात में डॉक्टरेट कयाईं। ॿी जंग अज़ीम दौरान दफ़्तर उमूर ख़ारजा में मुतरजम रही। 1951 में PhD जी डिग्री वरिताईं। 1954 में इनकरा यूनिवर्सिटी वई, जिते तारीख़ ऐं मज़हब जी प्रोफेसर जी हैसियत सां कमु कयाईं। 1961 में बर्लिन यूनिवर्सिटी ऐं 1967 में हार्वर्ड यूनिवर्सिटी जे शोबे मुस्लिम तहज़ीब में प्रोफेसर रही। 1965 में हुनजे ख़िदमतनि जे एतिराफ़ तौरु हुकूमत पाकिस्तान तरफ़ां खेसि सितारा क़ाइद आज़म सां नवाज़ियो वियो। 1982 में हुकूमत पंजाब लाहौर जो हिकु ख़ूबसूरत रोड हुनजे नाले सां मनसूब कयो वियो। डॉक्टर शिमल अलामा इक़बाल जो ख़ुसूसी मुतालो कयो ऐं खेसि जर्मन ज़ुबान जे ज़रिए यूरोप में मुतारिफ़ करायो। सिंधी अदब ते बि केतिराई तनक़ीदी किताब लिखी चुकी आहे। संदसि हिकु किताब जो सिंधी में तर्जुमो प्रोफेसर डॉक्टर हैदर सिंधी सिंधी अदब जी इर्तिक़ा जे नाले सां कयो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो कुझु हिसो जर्मन में मंज़ूम तर्जुमो पिणु कयाईं। शाह लतीफ़ ऐं तसौफ़ ते खेसि अथॉरिटी मञियो वञे थो। 1983 में सदर पाकिस्तान तरफ़ां हुनखे इलाल इम्तियाज़ जो एज़ाज़ ॾिनो वियो। डॉक्टर शिमल साहिबा पंहिंजी वसियत में ॼाणायो हो त खेसि मरण खां पोइ मकली जे क़ब्रिस्तान में सिंधी अज़ीम दानिश्वर पीर हसामुद्दीन शाह राशिदी जे भर में दफ़न कयो वञे, पर ईअं थी न सघियो। खेसि वफ़ात खां पोइ जर्मनी में मिटी माउ हवाले कयो वियो। अलबत्ता पीर हसामुद्दीन जे मज़ार वटि एन मेरी शिमल जी अलामती क़बर जी तख़्ती लॻाई वई आहे। डॉक्टर एन मेरी शिमल 26 जनवरी 2003 ते वफ़ात करे वई हुई। नामियारे लेखक ग़ुलाम रब्बानी आगरे लिखियो। टिन जर्मन आलमनि मर्दनि ऐं औरतुनि जा सिंध ते अहसान आहिनि। ट्रम्प, इरसा काज़ी ऐं डॉक्टर एन मेरी शिमल टिन्ही सिंध जे इल्म ऐं अदब ते अहिड़ो शानदार कमु कयो जेको हमेशह यादि रहंदो। डॉक्टर शिमल सां मुंहिंजी मुलाक़ात 1958 में कराची में थी। हूअ सैयद अब्दुल वाहिद जी दावत ते आई हुई, जेको ॿेले खाते जो रिटायर्ड अमलदार हो ऐं इक़बाल एकेडमी जो मेंबर हो। डॉक्टर शिमल सां जर्मनी में मिलियो हो ऐं कराची अचण जी दावत ॾिनी हुआईंसि। पीर हसामुद्दीन शाह राशिदी ऐं जस्टिस जावेद इक़बाल सां बि संदसि मुलाक़ात उन्ही साल ईअं कराची में थी हुई। तॾहिं इक़बाल एकेडमी कराची में हुई। ॿई ॼणा उन्ही जा सरगर्म मेंबर हुआ। डॉक्टर शिमल 1938 धारा अलामा इक़बाल जो फ़ारसी कलाम पढ़ियो हो, सो तॾहिं खां वठी संदसि शख़्सियत ऐं पैगाम में दिलचस्पी हुअसि। बाद में पाण हिकु तुर्क सां शादी करे मुस्लमान थी हुई। इस्लामी नालो जमीला पसंदि कयाईं, पर अॻिते हली ज़ाल मुड़ुस तलाक ॾेई अलॻि थिया। तुर्क मुड़ुस जे करे मौलाना रूमी खां आशना थी हुई, पर वक़्तु गुज़रण सां साणसि ॾाढी अक़ीदत थी वई हुअसि। खेसि हमेशह असांजो मौलाना कोठींदी हुई। उहो त हर को ॼाणे थो त अलामा इक़बाल ऐं शाह भिटाई बि रूमी जा अक़ीदतमंद हुआ, सो डॉक्टर शिमल जे अॻिते हली मुंहिंजनि पिणु दिलचस्पी पैदा थी। मग़रबी माण्हू हर साल पंहिंजे ॼम जो जश्न मल्हाईंदा आहिनि। असां वटि बि के सुखिया सताबा माण्हू इहे शाहाणा शौक़ कंदा आहिनि, पर सिंध जे ॾुतड़ियल माण्हुनि जो हाल त हर कंहिंखे सारियो पियो आहे। बुख में फुटी बाख ऐं ॾुख में गुज़रियो ॾींहुं। डॉक्टर शिमल पंहिंजी हिकिड़ी सालगिरह जो जश्न कराची में मल्हायो। मूंखे पीर साईं हसामुद्दीन शाह राशिदी उन तक़रीब में वठी हलियो। 6-7 वॻे शाम जी महल हुई। सालगिरह जे जश्न में जेके महिमान सॾियल हुआ, से दस्तूर मूजिबि सुखड़ियूं पाखड़ियूं वठी आया हुआ। मां हालनि जी झंडी जे रंगीन फ्रेम सां हिकु ख़ूबसूरत आइनो वठी वियो हुअसि। ॿिया वरी ॿियूं सुखड़ियूं पाखड़ियूं वठी आया हुआ। एतिरो यादि अथमि त सिंध जो नेक मर्द मीर ग़ुलाम अली ख़ान टालपुर चांदी जो टी सेट वठी आयो हो। खेसि बिलू रंग जो धारीदार फुल सूट पातल हो। किन किन माण्हुनि जे मुंहं ते अशराफ़ियत ऐं अज़मत जो अक्स नज़र ईंदो आहे। मीर साहिब अहिड़ो ई शख़्स हो। ॿिया बि काफ़ी मोतबर माण्हू आया हुआ। पीर साईं हसामुद्दीन शाह राशिदी मूंखे डॉक्टर शिमल सां मुतारिफ़ करायो त चवणु लॻी त कराची शहर जा पुराणा पाड़ा ऐं बाज़ारूं ॾिसण जो शौक़ु अथमि। 3 ॾींहंनि में बोर्ड जीप वरिती हुई, सो जेकॾहिं हूअ घणो इश्तियाक ॾेखारे हा त मां खेसि खारे दर ऐं मिठे दर वारो इलाइक़ो, खॾे मदरसे वारो पासो ऐं क़ियामाड़ी वग़ैरह आसानी सां ॾेखारे सघां हा, पर ॿीहर
नकी त हुन ॻाल्हि कढी न वरी मूं ज़िक्र चोरियो, पर कुदरत जे कारखाने में अजब राज़ ऐं इसरार आहिनि। के लफ़्ज़ ऐं ख़्वाहिशूं अॻकथियूं थींदियूं आहिनि। असां ॿिन्ही में कंहिंखे ख़्वाब ख़्याल बि कोन हो त अॻिते हली मां खेसि न रुॻो कराची पर सॼो पाकिस्तान घुमाईंदुसि। पर हिते अॻिते वधण खां अॻु इहा ॻाल्हि चिठी करणु घुरां थो त डॉक्टर शिमल सिंधी ॿोली ऐं अदब में जेका बि दिलचस्पी वरिती सा समूरी पीर साहिब जी दोस्ती जे करे। हू खेसि सिंध घुमाइण लाइ सभ खां अवल गढ़ी यासीन वठी वियो, जिते संदसि दोस्त आगा बदरुद्दीन ख़ान दुरानी डॉक्टर शिमल जूं ॾाढियूं ख़ातिरदारियूं कयूं ऐं मोकिलाइण महिल खेसि ज़नाननि ज़ेवरनि जो सोनो सेट तोहफ़े तौरु ॾिनाई। सिंजे ॾाहनि चयो आहे त खिलावण पिलावण अजब दिलबरी। डॉक्टर शिमल जी अॻिते हली सिंधी ॿोली में दिलचस्पी वधी त उन में ख़त लिखणु लॻी। हिकु ॿ ख़त मूंखे बि लिखियाई, हू न त अंग्रेज़ी में लिखंदी हुई। मूं संदसि हिकु ख़त ॿारनि जे गुलफुल रिसाले में छापियो, जो मां एज़ाज़ी तरह एडिट कंदो हुउसि। हूअं सिंधी अदबी बोर्ड में 1959 खां मुंहिंजो असुलु कमु असिस्टेंट सेक्रेटरी जे उहिदे जो हो। सो त सिंधी में हिकु मज़मून बि मोकिलियाई, जो पिणु गुलफुल रिसाले में छापियमि। पाण अॻिते हली मुंहिंजे अफ़साने पन ॿोड़ी पाताल में जमाल अबड़े जे अफ़साने कार मुंहुं ऐं मोहम्मद हुसैन करोड़पति जो हिकु अफ़सानो जर्मन ज़ुबान में तर्जुमो करे पाकिस्तानी अफ़साननि जे इंतख़ाब में छापियई। असां टिनी खे जर्मनी में वाटरमैन जूं ठाहियल कारे रंग जूं 2 क़ीमती ख़ूबसूरत इंड पेनूं ऐं किताब जूं 2 कापियूं मोकिलियाई। घणो पोइ जर्मनी ऐं हिंदुस्तान जे किन नाशरनि गॾिजी हिंदुस्तानी अदबियात ते केतिरा ई जुल्द अंग्रेज़ी में छापण जो प्रोजेक्ट ठाहियो, जंहिंमें सिंधी अदब वारो जुल्द डॉक्टर शिमल लिखियो। उन में पिणु सिंधी अदब वारे जुल्द में जदीद लिखंदड़नि में मुंहिंजो ऐं शेख अयाज़ जो ज़िक्र कयो अथसि। बाद में जॾहिं उमिरि जे आख़िरी हिसे में पंहिंजी सवानह उमिरि लिखियाई त उन में बि मुंहिंजो ज़िक्र कयाई। इक़बाल एकेडमी मुंहिंजो जर्मन मां अंग्रेज़ी में तर्जुमो शाया करायो। मूंखे उन किताब जी कापी कराची में गोएटी इंस्टीट्यूट जे जर्मन डायरेक्टर ॾिनी। अदब वारे जुल्द में जदीद लिखंदड़नि में मुंहिंजो ऐं शेख अयाज़ जो ज़िक्र कयो अथसि। बाद में जॾहिं उमिरि जे आख़िरी हिसे में पंहिंजी सवानह उमिरि लिखियाई त उन में बि मुंहिंजो ज़िक्र कयाई। डॉक्टर शिमल शाह साईं ऐं उर्दू शाइर ख़्वाजा मीर दर्द ॿिन्ही ते गॾु अंग्रेज़ी में हिकु मयारी किताब पिणु लिखियो। उहो किताब मूंखे पाण ॾिनो हुअईं। हिकु दोस्त पढ़णु कान खणी वियो, पर मोटाए कोन ॾिनाई। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह सां ॻाल्हि कयमि त उन दोस्त खां त वरितो, पर मूंखे मोटी कोन मिलियो। हाणे साईं मरहूम जे कराची वारी लाइब्रेरी में मौजूदु आहे। किताब जो नालो आहे पेन एंड ग्रेस। भिट शाह सक़ाफ़ती मर्कज़ खे किताब जे शाह साईं वारे हिसे जो सिंधी तर्जुमो शाया करणु खपंदो हो। भिट शाह सक़ाफ़ती मर्कज़ जी नेकी थिए हा, पर अहिड़नि कमनि करण लाइ अकुल मोहबत ऐं महिनत खपे। डॉक्टर शिमल हाणे हिन जहान में कान आहे, पर मुबारक आहिनि उहे अखियूं जिन खेसि ॾिठो ऐं वॾा भाग तिन जा जिन संदसि गुफ़्तगू ऐं गुफ़्तार ॿुधी। लेकिन सिंध जे ईंदड़ नसलनि लाइ हूअ मिस्र जे अहरामनि वांगुरु हमेशह पुरस्रार अज़मत जो हिकु लाफ़ानी यादगार थी रहंदी। ग़ुलाम रब्बानी आगरे जे हिन ख़ूबसूरत लेख सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवान में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे सुभाणे ताईं प्रोग्राम मंज़रनामे मंझां इजाज़त ॾींदा। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन